ही गद्दार अञा ज़िंदा है। लगे तो सोट चाकर जी गोली तोखे असर कोन कयो। हाणे मां तोखे अहिड़ी मौत जी निंड सुम्हारींदुसि जो तोखे फथकण जो मौक़ो बि कोन मिलंदो। न दिलावर न, हाणे ही असांजो गद्दार जाबिर सां गद्दारी कंदो ऐं असांखे उन ताईं ही पुॼाईंदो। की मुनीर पुॼाईंदे न सोट, हिन बेनिमके ते एतबार करणु ग़लति हूंदो। ही जेकॾहिं असां सां गॾु हूंदो न त हीअ असांजे पुठियां ई वार कंदो। सोट मां त चवां थो हिनखे हिते ई पूरो करणु खपे। मञा थो दिलावर, मञा थो, मूंखां वॾी ग़लती थी आहे। मूं तव्हांजो साथ छॾे जाबिर जो साथ ॾिनो। बाबला साईं, मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾियो, मां तव्हांजो साथ ॾेई जाबिर खे पकड़ाईंदुसि। सोट मूंखे लॻे थो त हिन जेका ॻाल्हि कई आहे दिलि सां कई आहे, मुनाफ़िक़त खां हटी करे। हफ़ीज़, वठी हलो हिनखे। जिथे बि तव्हांखे लॻे त हीअ असां सां गद्दारी पियो करे न, उते ई पूरो कजोसि। तव्हां फिक्र न कयो बाबल साईं, हिन ते मुंहिंजी नज़र आहे। जेॾी महिल भेरा फेरी कई न, कंदो मांसि उते ई पूरो। सोटे हिन नांग ते एतबार करणु सही न हूंदो। मञा थो सोट, पर ही कुझु ॾींहुं जाबिर सां गॾु रहियो आहे। जेकॾहिं सचाई कंदो न त असांखे जाबिर ताईं पहुचाए सघे थो। वॾा चाकर खान सां मिली छा कंदो? जेकर जाबिर खान वारा हसीना बेगम खे न मारे ना त चाकर खान मारे छॾे था। न मोर, जेकॾहिं चाकर खान भाण जे हसीना खे मारे हा न, अवल मारे साहबा, कैद कोन करे सा। देख पर मोलू, जांच करे आए, चाकर खान हिते आहे? न वॾा, चाकर खान हिते न आहे। सभु जा सभु जाबिर ऐं कासिम जे पोयां काछे वियल आहिनि। चाकर खान जाबिर खे कोन छॾींदो। इन ज़ालिम बि घणेई झूॻा झुण कया। इन ज़ालिम जो अंजाम बि बुरो थींदो। डूंगर खान खां वठी मूं वारी भाणजे ताईं सभई खून इन ज़ालिम कया आहिनि। वॾा सभु कुझु ख़तम थी वियो। हाणे चाकर खान सां मिली छा कंदे? मोर, थोरी मयार त चाकर खान ॾांहुं बि मुंहिंजी थिए थी न। मुंहिंजी भाणज जाबिर खान जे हथनि ताईं कीअं पहुती ऐं क़तल बि थी वई। चाकर खान खे ख़बर बि कान पई। वॾा ॻाल्हि आहे चिटी, माफ़ बि कजांइ। तुंहिंजो प्लान रूंडे ॾे रहे सो, थोरो उन सां बि हिसाब किताब छॾाए। मोलू, सभिनी सां मिलंदासीं, पर पहिरीं चाकर खान सां मिलां, पोइ ॿियनि सां बि मिलंदो सभा। सोट, ॻोठ जे सभिनी नमूननि खे चई छॾे हू जाबिर जे दोस्तनि खे अहिड़ो सोड़ो कनि, जीअं इहो कमीनो ॻोठ तरफ़ रुख करे न त हू हुनखे हुते अचण खां रोकीनि। सोट पोइ कुतनि जे बंदोबस्त लाइ उन्हनि खे चई छॾी आहे। हा सोट, धण अमराइन सां गॾु कुता बि हूंदा। जिते जिते हिन जाबिर जे पनाह जो अंदेशो हूंदो न, उते हर जॻह ते असांजा माण्हू मौजूदु हूंदा। तमामु बहितर। ॿिन्ही भाइरनि खे उते ई सोड़ो कयो, इन्ही खे भॼण जी वाट न मिले। इन्ही जबलनि में बुख ऐं ओञ ते मरी वञनि। ऐं हा सोट, इन सूबेदार कुर्बान खे बि होशियार करे छॾियो। हा, इहा ॻाल्हि त मूंखां विसरी वई सोट। आख़िर इहो तर जो SHO कॾहिं कमु ईंदो। सूबेदार साहब, चाकर खान असां ग़रीबनि खे कीअं यादि कयो अथव? सूबेदार साहब, छा कजे, मसइलो ई कुझु अहिड़ो आहे। हुकुम कयो चाकर खान, असां त वेठा ई अवाम जी ख़िदमत जे लाइ आहियूं। सूबेदार साहब, असांजे तर में कासिम ऐं जाबिर जा जेके बि यार दोस्त आहिनि न, उन्हनि सभिनी ते कड़ो चाढ़ियो ऐं इन जो रिज़ल्ट मूंखे हिकिड़े ॾींहं में ई घुरिजे। ठीकु आहे चाकर खान, मां हाणे ई इन कम सां लॻां थो। ठीकु आहे सूबेदार साहब, मूंखे तव्हांजी कॉल जो इंतज़ारु रहंदो।
हा हा मां तव्हांखे हिकु मिंट जी ख़बर ॾींदुसि। इसाक हाणे पंहिंजी तयारी कयो, जाबर जे हर साथीअ ते नज़र रखणी आहे। ओके सर, असांजा जवान अलर्ट बीठा आहिनि। ध्यान आ गया नहीं? अरे जाबर किथे आ? साहिब ईअं सची कोन कंदो, थाणे ते हली वठी सटको राजू पोइ पाण ई सची कंदो। हा वठी हलाए थाणे ते, ॼाए सटको पोइ हली सची कंदे। साहब मां ग़रीब आहियां, थाणेदारी छा कंदो? रहणे हल हल पेरेड्रा हल। मंसूर खान मञा थो त जाबिर खान चाकर खान जो दुश्मन आहे।
पर हू मुंहिंजो दोस्त आहे। जीअं चाकर खान वारा तव्हां ॾे मदद जे लाइ पहुता आहिनि, ईअं ई जाबिर मूं ॾे मदद लाइ पहुतो आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो त छा कजे? करम खान ॿिन्ही धुरनि खे खुलियल रस्तो ॾियूं था। न तव्हां जाबिर जी मदद कंदो ऐं न ई वरी मां हिननि जी मदद कंदुसि। मंसूर खान वॾो को सियाणो मल आहिनि। हमरान खे कोरकी में फासाए ऐं चवई थो त उन्हनि खे खुलियो मैदान ॾियूं। करम खान, असां चाहियूं था त तव्हां उन्हनि खे हितां निकिरण जो रस्तो ॾियो। असां तव्हां खां उन्हनि जी बात नथा करूं। चाकर खान, हू पनाह जे लाइ आया आहिनि, त पोइ छा मां उन्हनि खे पनाह न ॾियां? करम खान, हिकु खूनी माण्हू खे पनाह ॾियणु न सिर्फ़ु इंसानी पर कानूनी बि जुर्म आहे। या त इहे ॿई किनियूं मुंहिंजूं असांजे हवाले कयो, या त पोइ टियों रस्तो इहो आहे जेको चाकर खान तव्हांखे ॾसियो आहे। तूं असांजे बूथनि खे गौर सां ॾिस। छा थो लॻई त तो वटि असां सेरा ॿुधण आया आहियूं, या त असांखे उन्हनि जो पाप लाम तूं भरे ॾे, या त इहे माण्हू असांजे हवाले कर। करम खान, चूंड तव्हां मथां आहे, बाक़ी ख़ाली हथ वञण वारा असां बि न आहियूं। करम खान 2 3 न बल्कि 5 खून करे हिते पहुतो आहे। हाणे तव्हां उन माण्हू जो साथ निभायो पिया जेको इंसान न बल्कि हैवान आहे। ठीकु आहे करम खान, जेकॾहिं तव्हां ॻाल्हियूं करणु चाहियो था त असां तयारु आहियूं, पर शर्त हिकिड़ो आहे त जेकॾहिं इहो जाबिर मुजरिम साबित थियो त हुनजो सिर वढे तव्हां ई पंहिंजे हथनि सां मुंहिंजे हवाले कंदो। हैदर, तोखे पक आहे त उहो सिकू ई हुयो जेको पंहिंजे पीउ माउ खे छॾाए उतां वठी वियो? अम्मा पक न आहे पर शक करे सघिजे थो। अदा, दीनू जी मदद केरु कंदो? इहो सिकू ई हूंदो, ॿियो केरु हूंदो? भॼे हिते रूंडे जहिड़ो शैतान मौजूदु आहे, उहो कुझु बि करे सघे थो। हुते इहो शेर लाइ मुराद बि थी सघनि था। हा मां अठाना उन्हनि जे मथां बि शक आहे, पर इहो तॾहिं न बेरींदासीं जॾहिं सोट घर ईंदो। मंसूर खान, अवां मूंखे अॼो को ॾींहुं ऐं अॼो की राति जी मोहलत ॾियो। अच्छा, तव्हांखे मोहलत ॾियो त जीअं तव्हां सुकून सां जाबिर वारनि खे हितां भॼाए छॾियो, इहे न करम खान। चाकर खान, मूं जॾहिं उन्हनि खे निकिरण जी वाट ॾिनी तव्हांखे आगाह ज़रूरु कंदुसि। पोइ मां उन्हनि खे पंहिंजे हद जी कहिड़ी कुंड खां रवानो थो कयां, उहो मूं मथां हूंदो। करम खान, तव्हां सिर्फ़ु असां ते हिकिड़ी महिरबानी कयो त तव्हां सिर्फ़ु उन्हनि खे पंहिंजी चूई खां ॿाहिरि कढो। पोइ उन्हनि खे तव्हां कहिड़े घटि कहिड़े रस्ते सां था लॻायो या कहिड़े तरफ़ था मोकिलियो, बाक़ी उन्हनि खे हथु करणु असांजो कमु आहे। संवल खान, पहिरियां त मां इहा कोशिशि कंदुसि त हू ॻाल्हियुनि में अचनि। जेकॾहिं ॻाल्हियुनि में नथा अचनि त पोइ हुननि खे निकिरण जी वाट ज़रूरु ॾिबी। करम खान, तव्हांखे शाम ताईं टाइम आहे। तव्हां जाबिर सां ॻाल्हाए वठो। सिज लथे खां पहिरियां असां तव्हां वटि हिते ईंदासीं। राति जो तव्हांखे पंहिंजे दोस्तनि खे कढण में आसानी थींदी। हिन खां वधीक सहूलियत असां तव्हांखे नथा ॾेई सघूं। या त शाम जो ॻाल्हियूं थींदियूं, या त राति जो तव्हां पंहिंजे दोस्तनि खे हितां भॼण जी वाट ॾींदव। इहो तव्हां पंहिंजे यारनि सां शाम जो ॻाल्हाए असांखे वरंदी ॾेई छॾिजो। ठीकु आहे, अचो। अदा, तूं छा थो सम्झी त करम खान मंसूर खान ऐं चाकर खान जो वज़न खणी ईंदो? जे करम खान मंसूर खान ऐं चाकर खान जो वज़न न खणी सघियो न, पोइ बि सोरहाना पक आहे त असांखे दग ज़रूरु लाहींदो, ईअं हरू भरू न माराईंदो। अदा, हितां निकिरण खां पोइ कहिड़े तरफ़ हलंदासीं? हे जबल ऐं पहाड़ आहिनि, हलण खां पोइ का ख़बर न पवंदी असांजी मंज़िल किथे आहे, किथे था हलूं। जेको नसीब हिननि जबलनि पहाड़नि में, मूंखे सोरहाना पक्का असांखे ॻोल्हे ई कोन सघंदा। अदा, तोखे एतिरी पक आहे त करम खान असांखे हिते निकिरण लाइ का वाट ॾींदो या मोते मुंहं में धिके छॾींदो? करम खान मूंसां कॾहिं बि धोखो न कंदो।
छो जो हुन जे मथां बि कंहिं वक़्त में मुंहिंजा थोरा माराईंदो कोन। खुदा करे तव्हांजे भरोसे ते करम खान पूरो लहे, किथे ईअं न थिए असां खां धोखो थिए। बाबा ये गोठ पाड़ारो पत्थर थी वियो, पत्थर के मरी विया किन भॼी जान छॾाई। हाणे त बाबा हिन गोठ में रुगो ॾेढ रही काम पिया ट्रा ट्रा कंदा। यार बाबा तूं बि त इहो ई पियो चाहीं न त सॼो ॻोठ मुक़ाम थी वञे ऐं सिर्फ़ जो सिर्फ़ हिते असां ई हुजूं। अड़े बाहुलीअ जा पुट मूं कॾहिं बि कोन इहे चयो त ही ॻोठ को बर्बाद ऐं गैराबाद थिए। मूं इहो पिए चाहियो त डूंगर ख़ान खां पोइ जेको छोरो चाकर ख़ान 28 साल उमिरि अथसि, 28 सालनि जी उमिरि वारा छोरा को फ़ैसिलो सही कंदा आहिनि छा? इहो छोरो पूरो थी वञे पोइ हुनजे सॼी मिल्कियत ते असीं कब्ज़ो करे वेही रहूं ऐं सॼे मुल्क जूं वागूं असांजे हथ में हुजनि ऐं माण्हू रुगो इहे पिया चवनि, नारा हणंदा वतन, अड़े रूंदा वाड़े तारा गोल तारा। पर बाबा हाणे वाड़े तारा अरे तूं इहो जुमिलो न चओ छोरा। इहो जुमिलो मुंहिंजो आहे, इन जुमिले खे चवण जो सिर्फ़ु मूंखे हक़ आहे। ऐं हा तूं इन जुमिले जी डायलॉग डिलीवरी चङी तरह न करे सघंदे, इन करे तूं ॿीहर गुफ़्तो न चवंदो कर। अड़े इन जुमिले जी अदायगी हीअं थींदी, वाड़े तारा गोल तारा। इन चवण जो हक़ सिर्फ़ु मूंखे आहे। बसि हाणे हिते रुगो सिर्फ़ु वाड़े तारा ऐं गोल तारा खां सवाइ कुझु रहियो ई कोन्हे न बाबा। यार बाबा हाणे हिन ॻोठ में को अहिड़ो माण्हू रहियो ई न आहे जंहिंसां तूं शैतानगिरी करी। अरे छा चई छोड़ा, माना त मां शैतानगिरी थो कयां। अड़े लफ़्ज़नि जी चूंड कर, पंहिंजे पीउ जे लाइ सुठनि सुठनि लफ़्ज़नि जी चूंड कर। पुट मां त दोज़ख जो ठीको खणी छॾियो, घटि में घटि तूं त दोज़ख जो ॿार न बणिजो न। यार बाबा तूं असांखां अहिड़ा कम कराया आहिनि जो असां जन्नत जो आसरो ई पले छॾियो आहे। चकर खां पोइ हिते कुझु चिंता थी पई आहे। जेकॾहिं मुनासिबु हुजे ऐं इजाज़त ॾियो त मां पोइ हिते मोटां। ठीकु आहे सांवल ख़ान, तव्हांखे इजाज़त आहे। तव्हां भले वञो पंहिंजे मसइलनि खे मोह ॾियो, बाक़ी हिते जाबिर खे मां पाण ई मोह ॾेई वठंदुसि। हुन जे लाइ मां काफ़ी आहियां। चकर खां पोइ मूंखे हींअर ई निकिरणो पवंदो, छो त पंधु वॾो आहे, पहुचंदे पहुचंदे राति थी वेंदी। ठीकु आहे सांवल, पोइ तूं महिला तो निकिरण जी कर। सोट हिन जाबर खे हर हाल में मारणो आहे, हिनखे हितां ज़िंदा वञणु न ॾींदासीं। सोट तूं बेफ़िक्र थी, हिन जाबर जी लाश खे असां हिते दफ़नाए पोइ हलंदासीं। जाबिर चाकर खान वारा ॻाल्हियूं करणु चाहिनि था। जेकॾहिं तव्हांजो इरादो हुजे त मां तव्हांजो निबेरो कराए सघां थो। करम खान यार असां ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन निबरंदासीं। हिकिड़े हंधि खून जो मसइलो हुजे त थी वञे, हिते 4-5 खूननि जो मसइलो आहे। जाबिर ही त 5 खून आहिनि, पर जेकॾहिं 50 खून कंदव न पोइ बि हिन जो आख़िरी हल आहे ॻाल्हियूं। करम खान हीअ अञा शुरूआत आहे, असां आख़िरी हद ते अञा न आहियूं पहुता। तव्हांखे पनाह ॾियण जे लाइ मूं वटि हिकिड़ी वाट आहे, ॻाल्हियूं। या त वरी हितां निकिरण जे लाइ तव्हांखे मां महफ़ूज़ वाट ॾेई सघां थो। सिधो छो नथो चई करम खान त तूं चाकर खान जो बार नथो खणी सघीं? जाबिर ॻाल्हि चाकर खान जे बार जी नाहे, ॻाल्हि आहे मंसूर खान जी। तव्हांखे पनाह ॾियण सां असां ॿिन्ही बिरादरनि में वॾो खूनी तकरार थी वेंदो। असां नथा चाहियूं असांजे करे तव्हां जे विच में खूनी तकरार थिए। करम खान पोइ तव्हां असांखे तव्हांखो महफ़ूज़ रस्तो ॾियो, असां हितां निकिरण लाइ हींअर ई तयारु आहियूं। क़स्म ॾींहं जी रोशनी में तव्हांजो हितां निकिरणु नामुमकिन आहे, छो त चाकर खान जा माण्हू
चो तरफ़ बीठल आहिनि। बाक़ी हा राति जे अंधेरे में मां तव्हांखे का महफ़ूज़ वाट ॾींदुसि। इधर मूंखे लॻे नथो त इहो कमु सिक्कू जो आहे। सिक्कू छोरी खे छॾे पंहिंजे माउ पीउ खे वठण लाइ हिते कॾहिं बि न ईंदो। वर्सी शैतानगिरी रूंडे जी आहे। उन शेर अल मुराद खे मोकिलियो हूंदो। मूंखे लॻे थो त बुट में उन्हनि जा ई चेहरा हुया। इधर सामल खे ॿुधायो अथई? हा वर्स सोट खे फोन करे छॾी आहे, शाम ताईं अची वेंदो। सामल अचे न त पोइ विझूं था शेर अल मुराद जी ॻीचीअ में हथ। तूं छा थो सम्झी त हुननि खे बख़्श कंदासीं? अॻियां पोयां सभु हिसाब उन्हनि खां छिकी वठंदासीं। मुराद ऐं शेरल खे मूं त चङो सम्झो पिए, पर उन्हनि जा कम त रूंडे वारा ई आहिनि। रूंडे जा मिट आहिनि। इहे रूंडे जा गुरु शैतानगिरियूं न कंदा त ॿियो छा कंदा? इधर सांवल अचे न, सभु खां पहिरियां उन्हनि ॿिन्हिनि खे भॼाए कढणो आहे तूं। उन्हनि खां संग चटी भराइणी आहे। सोट जे अचण खां पोइ शेर अल मुराद खां पुछाणो थींदो, पोइ रूंडे जी ॻीचीअ में हथ विझंदासीं। तुंहिंजी ज़बरदस्ती शादी कराई पई वञे ऐं उन्हनि खे केरु रोकण वारो न हो। कोमल, ही मर्दनि जो मुआशरो आहे। हिते औरत जी दाह ॿुधण वारो कोई बि न आहे। मुंहिंजो बाबा ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, पर घर में उन जा फ़ैसिला न आहिनि हलंदा। घर में मुंहिंजा ऐं अम्मा जा फ़ैसिला हलंदा आहिनि। जीअं असां चाहियूं तीअं थींदो आहे सोणी। पोइ त तूं ख़ुशनसीब आहे। बस तूं इहा ई दुआ घुर त तूं पंहिंजी ज़िंदगी जो हमसफ़र पंहिंजी मर्ज़ीअ सां चूंडे सघे। मुंहिंजी मर्ज़ी खां सिवा बाबा मुंहिंजो किथे बि रिश्तो न कराईंदो। जिथे मां चाहींदसि उते ई मुंहिंजी शादी थींदी। ख़ुदा करे त ईअं ई थिए, पर जॾहिं न्याणियुनि जी ज़िंदगी जा फ़ैसिला कया वेंदा आहिनि त उते न्याणियुनि जी मर्ज़ी ऐं पीउ जी गैरत में टकराउ थी वेंदो आहे। पोइ उन न्याणी जूं ख़ुशियूं ऐं उमेदूं दम टोड़े छॾींदियूं आहिनि। मुंहिंजो बाबा साईं मुंहिंजी ख़ुशियुनि जे करे पंहिंजे उसूलनि खे साइड ते रखे छॾींदो ऐं उहो ई फ़ैसिलो कंदो जेको मां चाहींदसि। मुंहिंजी तो लाइ इहा ई दुआ आहे त तूं पंहिंजियूं मर्ज़ियूं माणी। ॻोठ छॾे आयासीं, पर हिते को पनाह नथो ॾिए, न ई को असांखे राहे थो। हर कोई पंहिंजे ॾुखनि ऐं सूरनि में वरतो पियो आहे। पोइ असांजे ॾुखनि सूरनि खे पंहिंजे ॻीचीअ में छो विझंदा? बाबा किथे न किथे सिर बचाइण जे लाइ जॻह घुर्जे। ईअं असां रुलंदा त कोन वतंदासीं न। मलूका, असांखे त पनाह उहो ॾींदो जेको असांजो मिट ऐं अज़ीज़ हूंदो। सावल वारा पहिरियों असांजी उते ॻोल्हा कंदा जेके असांजा मिट ऐं माइट आहिनि। इन्ही करे त मां उन्ही तरफ़ हलणु नथो चाहियां। तॾहिं त मां रुख टियों कयो आहे जंहिं तरफ़ सावल वारनि जो शक ई न वञे। बाबा जे अदा जी ख़बर पए त पोइ असां उन तरफ़ निकिरी हलूं। अमा उहो पाण सूरनि में हूंदो। कुझु बि थी पए दीनू, असांखे किथे न किथे हली सिर लिकाइणो पवंदो। आख़िर केतिरो बुख ते ऐं उञ ते दरबदर थींदा रहंदासीं। हाणे मालिक साईं में उम्मीद आहे, उहो ई को सहारो मोकिले सघे थो। मूंखे त को बेड़ो दर कोन थो सुझे जिते कुझु ॾींहुं हली पनाह वठूं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।